सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमणी वो नौजवान है श्रेष कुमार उर्फ बाबू जेको सिजावल में प्रोफेशनल व्याजखोरनि खां तंग थी 12 ॾींहं खां लापता आहे। ही नौजवान डायरी ते व्याज जो कर्ज़ लिखी वियो आहे त कॾहिं वरिताने केतिरा ॾिना। उन खां अलावा हिन जे घर वारनि ॿुधायो त 92 तोला सोन हिकु शहर में 45 लख में दुकान विकिरो कयो। उहो मास्तरीअ मां इनफिट थियो। उहा रक़म मेहरान सोसाइटी में 2 प्लाट उन्हनि जी एग्रीमेंट खे 20 लख व्याजनि खे ॾिना। 2 वेसू 35 लख इहे व्याजनि खयां। पघारुनि जा चेक बि व्याजनि वटि, पर उन जी बावजूदि इंटरनेशनल व्याजखोरनि हिन जी जान न छॾी। नेठि हिकु माण्हू मजबूर थी पंहिंजी ज़ाल खे चयो त आउं काफ़ी तंग थी पियो आहियां, को ग़लति फ़ैसिलो कंदुसि उन जा ज़िम्मेवार व्याज वठंदड़ आहिनि। उन्हनि जा नाला हिकु पुराणी डायरी में लिखी वियो आहे। उन खां पोइ ही नौजवान तक़रीबन 12 ॾींहं अॻु शाम जे टाइम ते दुकान तां लही हलियो वियो। संदसि घरवारी काफ़ी कोशिशि वरिती, हथ न अचण खां पोइ वापसि आया त व्याजनि चयो त असांजी हेतिरी रक़म आहे जिन में तक़रीबन व्याजनि जा नाला आहिनि। आख़िर वारसनि मजबूर थी अहिड़ियूं दरख़्वास्तूं हाई कोर्ट, सिंध सेशन कोर्ट सिजावल, IG सिंडी, IG हैदराबाद, SSP सिजावल ॿियनि मसवारनि खे पिण इंसाफ़ लाइ ॾिनियूं आहिनि। हाणे ॾिसणो उहो आहे त कोर्ट व्याजनि ख़िलाफ़ कहिड़ो क़दम खणे थी ऐं सिजावल ज़िले में व्याजनि में जकड़ियल माण्हुनि जी जान छुटी वेंदी। फरीदाबाद मां वाक़े ख़बर ॾींदा हलूं अली हसन चांडियो जे रिपोर्ट मुताबिक़ फरीदाबाद में शहरी इतिहाद जे सॾ ते खोसा हाउस ते अहम गॾजानी सदर अब्दुल कादिर बुगियो जी सदारत हेठि थी गुज़री। गॾजानीअ में सदर अब्दुल कादिर बुगियो, जनरल सेक्रेटरी लतीफ़ बिरोही, दुकानदार एसोसिएशन जे सदर शफ़ीक अहमद चन्ना, एडवोकेट आशिक सोलंगी, अकबर समो, महबूब अली बिरोही, अली अब्बास बिरोही, वापारी बरकत डेरो, काउंसलर मोहम्मद अमीन बिरोही, निसार खासकेली, इम्तियाज़ अली बिरोही, वज़ीर अली सोलंगी, अब्दुल फत्ताह गाइंचो, ज़मीर हुसैन खासकेली ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। गॾजानीअ में वापारियुनि दुकानदारनि सेठ बरकत डेरो, वापारी सेठ अहमद चांडियो, वापारी सेठ सिकंदर अली खासकेलीअ खां हिकु हफ़्तो अॻु दुकानदारनि खां नामालूम हथियारबंदनि लखें रुपया फुरवारे वाक़े बाबति शहर में सफ़ाई जो निज़ाम दरम बरम हुजण बाबति गौर वीचार कयो वियो। गॾजानीअ में वापारियुनि खां फुर्थियल सामान वापसि न थियण ऐं पुलिस जी लापरवाही ख़िलाफ़ सुभाणे अंगारे 12 डिसेंबर ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणे जो ऐलान कयो वेंदो। जॾहिं त शहर में सफ़ाई न थियण बाबति 5 रुकनी कमेटी जोड़ी वई, जेका UC जे चूंडियल नुमाइंदनि सां ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो कई। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो वावड़ा हाइड्रो यूनियन सेपको ठुल पारां वावड़ा में इम्कानी निजकारी ऐं मुलाज़मनि जी बदिलियुनि ख़िलाफ़ गुलाम हैदर महर, असद अहमद उजण, एहसान अली सरकी, गुलाम फरीद चनो, बशीर अहमद सरकी जी अॻवानी में ख़ादिम अली गोलो, सईद अहमद लाला, नवीद महर, इमदाद अली लाशारी, ख़ादिम हुसैन सुमरो ऐं ॿियनि बाह ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में प्ले कार्ड ऐं झंडा साण खणी वावड़ा ऑफिस खां एहतजाजी मुज़ाहिरो कंदा कनकोट ऐं जेकमबाद हाईवे रोड ते पहुची सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि असद अहमद उजण, गुलाम हैदर महर, एहसान अली सरकी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वावड़ा में इम्कानी निजकारी बर्दाश्त न कंदासूं। हिननि चयो त वावड़ा खे निजकारी करण सां वावड़ा मुलाज़मनि थोरे ग़रीब अवाम खां सस्ती बिजली इस्तेमालु करण जो हक़ खसियो वञे थो ऐं नंढनि मुलाज़मनि जूं बदिलियूं करे नाइंसाफ़ी कई पई वञे। हिननि चयो त जेकॾहिं मुलाज़मनि जूं बदिलियूं कयूं वयूं वावड़ा जो कमु रोलड़ जो शिकार थी वेंदो। हिननि चयो त वावड़ा खे नाकाम बणाइण लाइ बदिलियुनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया सकरट खां। चेयरमैन सिंध यूनाइटेड पार्टी ऐं कन्वीनर सिंध एक्शन कमेटी सैयद जलाल ममून शाह पार्टीअ जो आला सतही इजलास तलब करे वरितो। सैयद जलाल ममून शाह जी सदारत हेठि इजलास सुभाणे 11 डिसेंबर सुबुह जो 11 वॻे GM सैयद एडिविस जामशोर में थींदो, जंहिंमें पार्टी सदर सैयद ज़ैन शाह समेत पार्टीअ जा ॿिया मरकज़ी अॻवान पिणु शिरकत कंदा। इजलास में मुल्की सियासी सूरत हाल, ईंदड़ आम चूंडनि समेत ॿियनि अहम मामलनि ते गौर वीचार कयो। इजलास जे कयल फ़ैसिलनि बाबति सदर सिंध यूनाइटेड पार्टी ऐं GDA जो अॻवान सैयद ज़ैन शाह पार्टीअ जे मरकज़ी अॻवाननि सां गॾु मंझंदि 3 वॻे GM सैयद एडिफिस जामशोरो में प्रेस ब्रीफिंग ॾींदो। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो ठुल सिंध तरक्की पसंद पार्टी पारां ठुल में ब्लैक ते विकिरो कंदड़ यूरिया भाण जे डीलर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। STP जे डिवीज़नल सदर सरवाण अब्दुल रज़ाक लाशारी, ज़िली नायब सदर ज़फ़र सिंधी, कामरेड लुत्फ़ुल्लाह लाशारी, जावेद सागर बिरोही, बरकत लाशारी, मोहम्मद बख्श बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में STP जे हाउस खां पार्टी जा झंडा खणी डीलरनि ऐं इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा रहबर चौक ते पहुची सख़्त एहतजाज कयो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ठुल जा भाण डीलर ज़रिए भाण में हथरादू खोड़ करे ब्लैक ते भाण विकिरो करे रहिया आहिनि। ठुल इंतिज़ामिया जी लापरवाही ऐं वापारी सां मिली भगत सबबु डीलर 3560 रुपयनि वारी बोरी ब्लैक ते 5300 रुपए जी विकिरो करे नंढनि आबादगारनि खे ॿिन्हिनि हथनि सां लुटे मार्केटिंग ज़रिए आबादगारनि जो माशी क़तल कयो पियो वञे। हिननि चयो त भाण ॿिज समेत ज़रिए दवाऊं वग़ैरह हथरादू महांगियूं करे सिंध जी ज़राअत खे हथ सां तबाह कयो वियो आहे। हिननि चयो त गुज़िरियल 5 सालनि खां भाण जी हथरादू महांगी ऐं खोट करे नंढनि आबादगारनि खां मानीअ जो गंभो खसे खेनि कर्ज़ी करे संदनि ज़मीन विकिरो करण ते
मजबूर कियो वियो आहे। हिननि निगरान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त भाण में हथरादू खोट ऐं ब्लैक ते विकिरो कंदड़ वापारियुनि ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी नंढनि आबाद घरनि खे सरकारी रेट ते भाण ॾिनो वञे, न त ॿी सूरत में इंतज़ामिया ऐं वापारियुनि ख़िलाफ़ एहतजाजनि जो सिलसिलो वधायो वेंदो। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहरी। मंशियात फरोशी के खिलाफ ऐसे शोकीप्रो की वड़ी कार्रवाई। 70 थैलिन में विकरियल हथियार 35 लीटर शराब हथ मंशियात फरोश गिरफ्तार, केस दाखिल। सांगड़ तफसील मूजिब SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन की अगवानी में मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई जारी हैं। उन सिलसिले में SDPO खिप्रो की अगवानी में ऐसे शोकीप्रो मोहम्मद इब्राहिम सुमरो पंहिंजी मातहत अमले सां गॾु हथोंगो वारे इलाके में गुझी इतला ते छापो हणी मंशियात फरोश करम अली चांडियो की गिरफ्तार करे संदसि कब्जे मां 70 थैलिन में 35 लीटर देसी शराब जो हथ करे वरतियूं। गिरफ्तार जवाबदार खिलाफ मंशियात एक्ट तहत कलमन तहत केस दाखिल कियो वियो आहे। सकरन पंहिंजूं ख़ुशियूं ॿियनि सां वंडण में सुकून महसूस थिए थो। कोशिश करणु घुरिजे त ग़म घटिजनि में ख़ुशियूं विखिरजनि। उहा ॻाल्हि सीनियर सियासतदान हाजी अली नवाज़ चांडियो बेंच 98 पारां मच कचहरी सिंध जी सक़ाफ़त ऐं मज़लूम नियाणियुनि जे हक़नि जे हवाले सां चांडिया हाउस पीर ज़ाकरी ते थियल तक़रीब में ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त अॼु जे ॿूसट वारे माहौल में अहिड़ा ख़ुशियुनि जा मौक़ा घटि मिलंदा आहिनि। उन करे जसलण बेंच 98 जा दोस्त जिन मोहब्बती मेड़ाका आहिनि। उन मौक़े ते मोहम्मद वारिस नूनारी मेज़बाननि पारां तरतीब वारे आयल मोज़िज़ महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा पेश कया। महिमाननि में ख़ान मोहम्मद लाखो, मोहम्मद अली खेड़ो, रज़ा मोहम्मद चांडियो, आशिक अली खेड़ो, काज़ी जावेद सनाई, जुल्फ़कार अली, ख़ास केली राजकुमार और गुल मोहम्मद कीरियो, ग़ुलाम नबी मला ऐं ॿिया शामिल हुया। तक़रीब दौरान सिंध जे मशहूर सुगड़नि ऐं फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे महफ़िल खे चार चंड लॻाए। उन खां अॻु ताज मोहम्मद चांडियो आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो, जॾहिं त ग्रुप 98 जे दोस्तनि पंहिंजूं यादूं पिणु वंडियूं, जिन जो चवणु हो त अॼु जी कचहरी जो मक़सदु हिक पासे पुराणनि दोस्तनि खे गॾु करणु, ॿिए पासे मुहबतूं विरहाइणु हो, जंहिंमें मच कचहरी करे सिंध जी सक़ाफ़त खे मान ॾिनो अथऊं। आख़िर में 98 बैच जे दोस्तनि पारां रसूल बख़्श शेख जे जनम ॾींहं जे हवाले सां केक कटे खेसि भेटा पेश कई। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो। ठुल में 80 ॾींहं अॻु भतेखोरनि हथां क़तल थी वियल दुकानदार शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं जिदोजहद एक्शन कमेटी ठुल पारां रहबर चौक ते अॼु 80 ॾिहाड़े ते बि धरणो जारी रखियो वियो आहे। उन मौक़े ते जमाल जोश बोड़ो, सरवाण लाशारी, साईंदाद नूनारी, फैज़ मोहम्मद नूनारी, ग़ुलाम रसूल किरनानी, मोहम्मद बख्श ब्रोई, अर्ज़ बंगलानी, सागर हिदायतुल्ला नूनारी, मुमताज़ नूनारी, इनायतुल्ला नूनारी, ग़ुलाम हुसैन किरनानी, अब्दुल हफ़ीज़ नूनारी ऐं ॿियनि जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाफ़िज़ मौज़म जे क़त्ल खे 80 ॾींहं गुज़री चुका आहिनि, लेकिन ठुल पुलिस शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जा क़ातिल गिरफ़्तार नाहिनि कया। हिननि चयो त भतो न ॾियण ते भतेखोरनि हाफ़िज़ मौज़म नूनारी खे टारगेट करे क़त्ल कयो आहे। हिननि चयो त होॾां क़ातिल ऐं उन्हनि जा सहूलियतकार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त जेसीं ताईं शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा, तेसीं ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। झिरक मावा के ख़बर ॾींदा आलम लखा ॾिनो। झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबाई सदर मोहतरम निसार अहमद खोड़ो साहब जी सदारत में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 16वीं वरसी ऐं इलेक्शन जी तैयारीअ जे हवाले सां पार्टी मीटिंग थी गुज़री, जंहिंमें ज़िलई सदर सादिक अली मेमन जी अॻुवाणीअ में इम्तियाज़ अहमद कुरैशी, अब्दुल हमीद सूमरो, हाजी माशूक, शफ़ी बबर, सुलेमान शोरो ऐं ॿियनि पार्टियुनि जे अहम अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त 11 डिसंबर पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला ठटे जे सदर सादिक अली मेमन जी सदारत में ठटे में गॾिजाणी थींदी। झरक रिपोर्ट लखा ॾिनो। झरकाई लाड़ पट जी मशहूर शख्सियत ऐं सियासत जे नुमाया किरदार रखंदड़ ऐं रहमदिल इंसान ज़िलो ठटो ऐं ज़िलो सिजावल खां अलावा पूरे पाकिस्तान में मञियल सियासतदान ऐं शिराज़ी ग्रुप जे सरवाहन अलहा सैद इजाज़ अली शाह शिराज़ीअ जी 10 डिसंबर 2023 ते 3 वरसी दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान मोहम्मद फैसल बबर, सैद ग़ुलाम हैदर शाह, अकबर बबर ऐं ॿियनि जी शिराज़ी हाउस ठटो वरसी में शिरकत करे अॻूणे MPA रियाज़ शाह शिराज़ी, सैद ग़ुलाम हैदर शाह शिराज़ी ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते PP अॻवान मोहम्मद फैसल चयो त साईं एजाज़ शाह शिराज़ी दरवेश हो, जंहिं ग़रीब मिस्किन लाइ वॾी जाखोड़ी करे संदन मसइला हल कया।